Assalamu alaikum class. This is Altaf Ahmed Kolachi and I welcome to all of you in Naeem's Virtual Academy. Today we are going to start a new tense which is present perfect tense. We had completed indefinite or simple tenses, continuous or progressive tenses, and now it's the time to move on present perfect tense. हाणे प्रेजेंट परफेक्ट टेंस के सिंधी में छा चयो वेंदो आहे ज़मान हाल कामिल। हाणे इनके ज़मान हाल कामिल छो चयो वेंदो आहे परफेक्ट माना मुकमिल या कामिल। ठीकु आहे ज़मान हाल कामिल इनके चयो वेंदो आहे। हाणे कामिल इन जे करे चयो वेंदो आहे त कोई कमु अहिड़ो आहे जेको शुरू त पास्ट में थियो आहे लेकिन ख़तमु हाणे प्रेज़ेंट में थियो आहे। ठीकु आहे उहा शइ इन में ॾेखारी वेंदी आहे शुरू पास्ट में थियो आहे and there is the combination of present and past in this perfect tense means some work has been started in past and right now means in present it has been finished or completed. शुरू पास्ट में थियो ऐं ख़तमु जेको आहे उहो हाणे थियो आहे इन टेंस में इहो ॾेखारियो वेंदो या इन टेंस खे ॿियो बि नालो ॾिनो वेंदो आहे ज़मान माज़ी क़रीब। हाणे इनखे माज़ी क़रीब वरी छो चयो वेंदो आहे माज़ी क़रीब इन जे लाइ चयो वेंदो आहे त उहो कमु हाणे जल्दी ई जेको आहे पास्ट में शुरू थियो रिसेंट पास्ट में जंहिंखे चऊंसि द वर्क वॉज स्टार्टेड इन रिसेंट पास्ट एंड आल्सो कंप्लीटेड इन रिसेंट प्रेजेंट ऐं शुरू बि रिसेंट पास्ट में थियो ऐं हाणे ई ताज़ो ई जंहिंखे चऊंसि हाणे इहो कमु कंप्लीट थियो आहे। ठीकु आहे इन ज़मान खे सिंधी में इहे ॿ नाला आहिनि इंग्लिश में इनखे परफेक्ट टेंस ई सॾींदा आहिनि। ठीकु उन खां पोइ जेको आहे सिंबल इन सिंधी हाणे इन जी सिंधी में निशानियूं दरअसल इन जूं सिंधी में टे निशानियूं आहिनि। टे निशानियूं मतिलबु टे मुख़्तलिफ़ निशानियूं आहिनि। हाणे कहिड़ियूं सभ खां पहिरियों सिंधी में इन जी निशानी आहे एक्शन वर्ब सां गॾु छा लॻल हूंदो यो आहे या आहिनि या आहियूं यो आहियां वग़ैरह हिकिड़ी निशानी थी वई इहा। उन खां पोइ ॿी निशानी जी आहे छॾियो आहे। हालांकि छॾियो यो हिन में तव्हां कंसीडर करे सघोसि था पर हे मां तव्हांजे लाइ अलहदा करे लिखियो आहे जीअं तव्हांखे जेका आहे न अॻिते वञी करे कन्फ्यूजन न थिए। छॾियो आहे छॾी आहे छॾिया आहिनि वग़ैरह वग़ैरह हे ॿी निशानी आहे। ऐं इन ज़मान जी साॻे जी टी निशानी छा आहे चुको आहे हू ख़त लिखी चुको आहे चुकी आहे चुका आहिनि चुका आहियूं वग़ैरह वग़ैरह। ठीकु आहे टे डिफरेंट इन जूं जेके आहिनि इन सिम्बल्स आहिनि प्रेज़ेंट परफेक्ट जूं। ठीकु हाणे हिकिड़ी ॻाल्हि सम्झण ऐं गौर करण जी आहे उहा इहा जीअं मां तव्हांखे अर्ज़ु कयो हो कंटिन्यूअस टेंसिस में रहियो रहिया रही रहियूं इहा जेका निशानी हुई इहा सिर्फ़ु कंटिन्यूअस जी हुई। रहियो सां गॾु आहे आहिनि आहियूं आहियां जेॾी महिल लॻे पियो त उहो थी वञे पियो प्रेज़ेंट कंटिन्यूअस। जेकॾहिं रहियो सां गॾु हो हुया हुयूं हुई इहो लॻे वञनि पिया त पोइ उहो जेको आहे कंटिन्यूअस छा में कन्वर्ट थी पियो वञे पास्ट कंटिन्यूअस में। जेकॾहिं रहियो सां गॾु हूंदो हूंदा हूंदियूं लॻी वञे पियो त उहो फ्यूचर जेको आहे कंटिन्यूअस थी पियो वञे। Likewise, the continuous tenses here is the same rule in Sindhi के जेको आहे जंहिं जे पोयां यो या यो इहे लॻल हुजनि इट मीन्स के उहो परफेक्ट टेंस आहे। लेकिन हाणे जीअं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि मां सम्झाए छॾां उहा इहा त हाणे माज़ी में यानी प्रेज़ेंट पास्ट इंडेफिनेट में असां पढ़ी आयासीं पास्ट इंडेफिनेट टेंस जूं सिंबल छा हुयूं उहे हुयूं यो या यी यूं एतिरे ताईं हुयो पास्ट इंडेफिनेट। हाणे जेकॾहिं यो या यूं इन्हनि जे पोयां आहे लॻी वञे त माना उहो वरी पास्ट छा में कन्वर्ट थी वेंदो प्रेज़ेंट परफेक्ट में कन्वर्ट थी वेंदो। अगरि यो या यूं इन्हनि जे पोयां हो हुया हुयूं हुई लॻी वञे त इहो वरी पास्ट परफेक्ट थी वेंदो। हूंदो हूंदा हूंदियूं इहो लॻी वञनि इन्हनि जे पोयां त इहे छा थींदा फ्यूचर परफेक्ट टेंस में कन्वर्ट थी वेंदा। ठीकु आहे हाणे इहो हिकु जनरल कंसेप्शन आहे जेको तव्हांजो हिन वक़्तु घटि में घटि बिल्ड थियणु घुरिजे। तव्हां एतिरा टेंस पढ़ी चुका हो माना पाण 6 टेंस पढ़ी चुका आहियूं। 6 टेंसिस में घटि में घटि तव्हांखे इहा शइ हिकिड़ी कॉमन आहे इहा सम्झ में अचणु घुरिजे। ठीकु आहे साॻे तरीक़े सां छॾियो बि परफेक्ट जी निशानी आहे। छॾियो छॾी छॾिया इहा परफेक्ट जी निशानी आहे। छॾियो जे पोयां आहे लॻे त प्रेज़ेंट परफेक्ट आहे। छॾियो जे पोयां आहिनि लॻे त प्रेज़ेंट परफेक्ट आहे। छॾियो जे पोयां आहियां लॻे त प्रेज़ेंट परफेक्ट आहे। छॾियो जे पोयां हो हुया हुई हुयूं लॻे त पास्ट परफेक्ट थी वेंदो। हूंदो हूंदा हूंदियूं फ्यूचर परफेक्ट थी वेंदो। ठीकु आहे उन तरीक़े सां चुको जे पोयां आहे लॻल आहे त इट मीन्स प्रेज़ेंट परफेक्ट आहे। चुको परफेक्ट जी निशानी आहे माना प्रेज़ेंट परफेक्ट।
आहिनि माना प्रेजेंट परफेक्ट, आहियूं माना प्रेजेंट परफेक्ट। जेकॾहिं आहे खे कटे, आहे खे कटे, आहिनि खे कटे असां जेको आहे हुया हुयूं इहे जेकॾहिं हणी छॾींदासीं त पोइ छा थी वेंदो, इहो वरी पास्ट में कन्वर्ट थी वेंदो। ठीकु आहे। चुक जो पोइ जेकॾहिं हूंदो, हूंदा, हूंदियूं जेकॾहिं हणी छॾींदासीं त उहो वरी फ्यूचर में कन्वर्ट थी वेंदो। ठीकु आहे। हाणे इहा शइ तव्हांखे हिकिड़ो जनरल जेको आहे तव्हांजो माइंड सेट इहो हुजणु घुरिजे। हाणे इन प्रेजेंट परफेक्ट टेंस जो इंग्लिश में हेल्पिंग वर्ब्स कहिड़ा आहिनि, वरी ॿ आहिनि, हिकिड़ा हैज़, ॿियो हैव। हाणे हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि करण बि जो ज़िक्र करण बि अहम सम्झां थो, उहो इहो। हाणे ॾिसो, पाण पहिरियों पढ़ी आयासीं सिंपल टेंसिस यानी इंडेफिनेट टेंसिस। उन्हनि में जेके आहिनि हेल्पिंग वर्ब्स पास्ट प्रेजेंट ऐं पास्ट जे पॉजिटिव में त लॻे कोन पियो, बाक़ियुनि में लॻे पियो। ठीकु आहे, डू, डज़, डिड। ऐं फ्यूचर में वरी शल ऐं विल लॻनि पिया। अच्छा, हाणे कंटिन्यूअस टेंसिस जेके असां पढ़ी आयासीं उन में जेके हेल्पिंग वर्ब लॻा, इज़, एम, आर प्रेजेंट जा हुया, वाज़ वर पास्ट जा हुया, शल बी, विल बी फ्यूचर जा हुया। कंटिन्यूअस टेंसिस में जेके हेल्पिंग वर्ब्स लॻा उन्हनि खे टू बी वर्ब्स चइबो आहे। उहे टू बी टेंस पाण अॻिते पढ़ंदासीं, तव्हांजो क्लियर कॉन्सेप्ट थी वेंदो। पर मां हिते फॉर योर नॉलेज तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो, उहे जेके वर्ब्स आहिनि उनखे टू बी वर्ब्स चइबो आहे। इज़, एम, आर, वाज़ वर, शल बी, विल बी, दीज आर कॉल्ड टू बी वर्ब्स। अच्छा, हाणे हिन में जेके परफेक्ट टेंसिस में जेके वर्ब्स इस्तेमालु थींदा इन्हनि खे चइबो आहे टू हैव वर्ब्स। प्रेजेंट में इस्तेमालु थींदा हैव, हैज़। पास्ट परफेक्ट में इस्तेमालु थींदो हैड। फ्यूचर परफेक्ट में इस्तेमालु थींदा शल हैव, विल हैव। इन्हनि खे चइबो आहे जेको आहे टू हैव वर्ब्स। ठीकु आहे। हाणे इहा शइ टू बी टेंस, टू हैव टेंस इन खां बाद में, परफेक्ट, परफेक्ट कंटिन्यूअस खां बाद में उहे आहिनि। उन्हनि में जॾहिं तव्हां पढ़ंदो त इनशाला तव्हांजो सॼो कंसेप्ट अञा मज़ीद क्लियर थी वेंदो। पर हिते जस्ट फॉर योर नॉलेज आई वॉन्टेड इट टू शेयर विथ यू। ठीकु आहे। हाणे हिन जी प्रेजेंट परफेक्ट टेंस जूं ॿ निशानियूं आहिनि, हेल्पिंग वर्ब्स आहिनि। हिकु हैज़ आहे, ॿियो हैव आहे। हिकु हैज़ आहे, ॿियो हैव आहे। ठीकु आहे। हाणे हैज़ कंहिं सां लॻंदो आहे, हैज़ लॻंदो आहे ही सां, शी सां, इट सां ऐं सिंगुलर नाउन सां। हेल्पिंग वर्ब कहिड़ो लॻंदो, हैज़। अच्छा, हैव कंहिं सां लॻंदो आहे, हैव लॻंदो आहे आए सां, ॿियो लॻंदो आहे वी सां, ॿियो लॻंदो आहे यू सां, ॿियो लॻंदो आहे दे सां, ॿियो लॻंदो आहे प्लूरल नाउन सां। इन्हनि सां हैव लॻंदो आहे। ठीकु। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि यादि रखणु जहिड़ी आहे, जेको तव्हांखे मां अर्ज़ु कयो, कंटिन्यूअस टेंस कोई बि हुजे, प्रेजेंट कंटिन्यूअस, पास्ट कंटिन्यूअस, फ्यूचर कंटिन्यूअस, प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस, पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस, फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस। उन्हनि में एक्शन वर्ब कहिड़ो लॻंदो, उन्हनि में एक्शन वर्ब इंग वर्ब लॻंदो आहे। ठीकु आहे। एक्शन वर्ब जेके परफेक्ट टेंस आहिनि इन्हनि में एक्शन वर्ब कहिड़ो लॻंदो आहे, थर्ड फॉर्म ऑफ एक्शन वर्ब लॻंदी आहे इन्हनि में, थर्ड फॉर्म। ठीकु आहे। इहा ॻाल्हि यादि रखण जी आहे। भले सब्जेक्ट कहिड़ो बि हुजे, सेंटेंस पॉजिटिव हुजे, इंटेरोगेटिव हुजे, नेगेटिव हुजे, इंटेरोगेटिव नेगेटिव हुजे, थर्ड फॉर्म ऑफ एक्शन वर्ब विल बी यूज्ड इन द सेंटेंसेस ऑफ परफेक्ट टेंसेस। उहो भले प्रेजेंट जो परफेक्ट हुजे, पास्ट जो परफेक्ट हुजे, चाहे फ्यूचर जो परफेक्ट हुजे। अच्छा, हाणे अचो फॉर्मेशन ते। पॉजिटिव जी फॉर्मेशन कहिड़ी आहे, सभ खां पहिरियों रखंदो छा, सब्जेक्ट। सब्जेक्ट खां बाद में छा रखंदोसि, हेल्पिंग वर्ब। हेल्पिंग वर्ब माना जेकॾहिं सब्जेक्ट में हे आहिनि त हेल्पिंग वर्ब हैज़ लॻंदो, सब्जेक्ट में हे आहिनि त हेल्पिंग वर्ब हैव लॻंदो। उन खां पोइ एक्शन वर्ब। एक्शन वर्ब जी कहिड़ी फॉर्म, थर्ड फॉर्म। उन खां पोइ लास्ट में छा रखंदोसि, ऑब्जेक्ट। ऑब्जेक्ट खां पोइ फुल स्टॉप। ठीकु आहे। हाणे हिते मां नेगेटिव, इंटेरोगेटिव, इंटेरोगेटिव नेगेटिव जो जेको आहे इहो इक्वल टू या इहो ॾेई छॾियो आहे। हाणे इहो छो ॾिनो आहे मां, छो त इहा जेका फॉर्मेशन आहे तव्हां हाणे पोयां पढ़ी चुका आहियो, सेम फॉर्मेशन हाणे फॉलो थींदी। सेम फॉर्मेशन जो मतिलबु मां तव्हांखे उन ॾींहुं बि अर्ज़ु कयो त हाणे फ्यूचर सिंपल टेंस खां वेंदे जेको हाणे अॻिते असां टेंस पढ़ंदासीं सभिनी जी तक़रीबन फॉर्मेशन जेका आहे उहा सेम हूंदी। लिटिल बिट डिफरेंस थींदो टू बी ऐं टू हैव टेंसिस में, उहो तव्हांखे मां बाद में सम्झाईंदुमि। हाणे जीअं नेगेटिव जी फॉर्मेशन छा हूंदी, जीअं असां अॻु में पढ़ी आया आहियूं, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, नॉट, एक्शन वर्ब, ऑब्जेक्ट, फुल स्टॉप। इंटेरोगेटिव जी छा हूंदी, हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, एक्शन वर्ब, एक्शन वर्ब, ऑब्जेक्ट, क्वेश्चन मार्क। इंटेरोगेटिव नेगेटिव जी छा हूंदी, सभ खां पहिरियों हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, नॉट, एक्शन वर्ब, ऑब्जेक्ट, क्वेश्चन मार्क। हाणे बार बार लिखणु मां ज़रूरी नथो सम्झां, ठीकु आहे। यू मस्ट हैव टू बी मैच्योर अबाउट इट एंड माशाल्लाह यू आर प्रिपेयरिंग फॉर योर जॉब्स, फ्यूचर जॉब्स, एंड देयरफॉर इट मस्ट बी यूअर लेवल के हाणे बार बार साॻी शइ असांखे रिपीट करण जी ज़रूरत न पवे। ठीकु आहे। अचो एग्ज़ाम्पल्स ते। हाणे सभ खां पहिरियों सेंटेंस आहे, मां हिकु कार ख़रीद कई आहे। ठीकु आहे, ख़रीद कई आहे। हाणे हिन में तव्हां ॾिसी सघो था ओ हे ई आहे लॻल आहे, यो आहे, या आहिनि, यो आहियां या ई आहे। ओ हे जेको आहे तव्हांजो ओ हे ई आहे।
हे तव्हांजी निशानी थी वई, ठीकु आहे। अच्छा, हाणे इन साॻे खे वरी इन ॿिए में ओ हिन में करूंसि था, साॻो हे मां, हिकु, हे कार, ख़रीद, वरी हिते करे छॾी आहे, ओ हे लिखियलु अथव छॾी आहे, ओ हे तव्हां सम्झी सघोसि था त हे प्रेज़ेंट परफेक्ट जो जुमिलो आहे, ठीकु। हाणे वरी टे तरीक़े सां हिन में करूंसि था, मां, हिकु, कार, ख़रीद, करे चुको आहियां, चुको आहे, चुका आहिनि, चुका आहिनि, चुका आहियूं, या चुको आहियां, ठीकु आहे। हाणे हिन को ॾिसी करे तव्हां सम्झी वेंदव इहो जेको जुमिलो आहे कंहिंजो आहे प्रेज़ेंट परफेक्ट जो आहे। चुको माना परफेक्ट, आहे, आहिनि, आहियां, इन जी माना आहे प्रेज़ेंट परफेक्ट, ठीकु आहे। उमेद आहे तव्हांखे इहा शइ क्लियर थी वई हूंदी। हाणे इन खे इंग्लिश में जेको आहे असां कन्वर्ट कयूंसि था। इंग्लिश में कन्वर्ट करण लाइ हाणे सभ खां पहिरियों असां इन खे टेंस सुञाणे वरितोसीं। हाणे फॉर्म ऑफ सेंटेंस कहिड़ो आहे, यकीनन पॉज़िटिव आहे। हाणे पॉज़िटिव जी फॉर्मेशन बि असांखे ईंदी आहे। सभ खां पहिरियों छा कंदा, सब्जेक्ट मां, आई, उन खां पोइ हेल्पिंग वर्ब, आई सां हेल्पिंग वर्ब कहिड़ो लॻंदो, हैव, आई हैव, उन खां पोइ एक्शन वर्ब, एक्शन वर्ब, पर एक्शन वर्ब जी कहिड़ी फॉर्म, थर्ड फॉर्म, आई हैव बॉट, आख़िर में ऑब्जेक्ट अ कार, मां हिकु कार ख़रीद कई आहे। हाणे हिन सेंटेंस में तव्हां ॾिसी सघो था कई आहे, कई आहे जो मतिलबु छा आहे, मां हाणे ताज़ो ई हिकिड़ी कार ख़रीद कई आहे, माना रिसेंट पास्ट, रिसेंट प्रेज़ेंट जी ॻाल्हि हले थी पई, जेका मां तव्हांखे पहिरियों अर्ज़ु करे हुयमि, ठीकु आहे। या वरी हे ॾिसो करे छॾी आहे, तॾहिं बि रिसेंट पास्ट, रिसेंट प्रेज़ेंट, चुको आहियां माने रिसेंट पास्ट, रिसेंट प्रेज़ेंट, ठीकु आहे। उन खां पोइ साॻे खे इंटेरोगेटिव में कन्वर्ट कंदा। सभ खां पहिरियों हेल्पिंग वर्ब हैव, हाणे अंदरि एच स्मॉल हुयो, ॿाहिरि अची वियो, सेंटेंस जो पहिरियों लेटर थी वियो एच कैपिटल थी वियो, हैव, आई हमेशह कैपिटल ई रहंदो आहे अकेलो, हैव आई, उन खां पोइ बॉट अ कार। हाणे नेगेटिव में कन्वर्ट कयूंसि था, आई, उन खां पोइ हेल्पिंग वर्ब हैव, नॉट, एक्शन वर्ब जी थर्ड फॉर्म बॉट अ कार, बाय सेकंड फर्स्ट फॉर्म आहे जी, सेकंड थर्ड फॉर्म आहे बॉट, बॉट, ठीकु आहे। उन खां पोइ आहे असां वटि हैव, इंटेरोगेटिव नेगेटिव में सभ खां पहिरियों हेल्पिंग वर्ब हैव, उन खां पोइ आई, उन खां पोइ नॉट, उन खां पोइ एक्शन वर्ब जी थर्ड फॉर्म बॉट, आख़िर में ऑब्जेक्ट अ कार, क्वेश्चन मार्क। हे तव्हांजो जेको सेंटेंस आहे प्रेज़ेंट परफेक्ट टेंस जो सेंटेंस तव्हांजो कन्वर्ट थी वियो, ठीकु आहे। उन खां पोइ सेकंड असां वटि एग्ज़ाम्पल जे तौर ते सेंटेंस आहे, हू सखर रवानी थी चुकी आहे। हाणे वञी चुकण में रवाने थियण में थोरो फ़र्क़ु आहे। वञणु माना ठीकु आहे, उहो वियो हलियो, गो, वञणु जॾहिं लिखियलु हूंदो त उन गो असां कंदा आहियूं। जॾहिं रवाने थियण जी ॻाल्हि हूंदी आहे त उनजो थींदो आहे, इंग्लिश थींदी आहे लीव फॉर, लीव फॉर माना हाणे रिसेंटली उहा निकिरी चुकी आहे, हू सखर रवानी थी चुकी आहे। हाणे इहो चुकी आहे, उहे तव्हां ॾिसी सघोसि था, चुकी आहे। हाणे तव्हां कन्फर्म थी वेंदव त प्रेज़ेंट परफेक्ट जो जुमिलो आहे। पॉज़िटिव जो जुमिलो आहे, तव्हां छा कंदोसि, हू सब्जेक्ट सभ खां पहिरियों शी, हेल्पिंग वर्ब हैज़, हाणे शी सां कहिड़ो लॻंदो, उहे ॾिसी सघो था, शी सां लॻंदो हैज़, शी हैज़। उन खां पोइ रवाने थियण जी आहे लीव फॉर, हाणे हिते थर्ड फॉर्म इस्तेमालु थींदी, लीव जो सेकंड ऐं थर्ड फॉर्म आहे लेफ्ट, लेफ्ट, ठीकु आहे, लेफ्ट फॉर। उन खां पोइ सखर, हाणे सखर प्रॉपर नाउन आहे, शहर जो नालो आहे, इन जे लाइ एस कैपिटल रहंदो, भले आख़िर में छो न हुजे, सखर फुल स्टॉप। इन खे इंटेरोगेटिव में कन्वर्ट कयूं था। सभ खां पहिरियों हेल्पिंग वर्ब हैज़, हाणे हिते एच स्मॉल आहे, हिते ॿाहिरि ईंदो कैपिटल थी वेंदो, ठीकु आहे। अच्छा, हैज़, उन खां पोइ शी, उन खां पोइ लेफ्ट, फॉर, सखर, क्वेश्चन मार्क। उन खां पोइ आहे नेगेटिव में सभ खां पहिरियों सब्जेक्ट शी, हेल्पिंग वर्ब हैज़, नेगेटिव नॉट, लेफ्ट फॉर, एक्शन वर्ब सखर, ठीकु आहे। इंटेरोगेटिव नेगेटिव हेल्पिंग वर्ब सभ खां पहिरियों हैज़, उन खां पोइ शी, सब्जेक्ट, उन खां पोइ नॉट, उन खां पोइ एक्शन वर्ब लेफ्ट फॉर, उन खां पोइ सखर, क्वेश्चन मार्क, ठीकु आहे। उमेद आहे हे टेंस तव्हांखे सही नमूने सम्झ अची वियो हूंदो। अच्छा, इन टेंस सां गॾोगॾु जीअं असां को बि ॿी शइ बि खणी ईंदा आहियूं, पढ़ंदा आहियूं। हाणे इन टेंस सां गॾु मां तव्हांजे लाइ वरी खणी आयो आहियां यूज़ ऑफ प्रीपोजिशन्स। हाणे हे जेके आहिनि फिक्स्ड प्रीपोजिशन्स आहिनि, जेके मां तव्हांखे अर्ज़ु कया थी, इंशाल्लाह इहो तव्हांखे माना हाणे आहिस्ता आहिस्ता इहे तव्हांखे ॾींदा वेंदासीं, तव्हां यादि कंदा वेंदव। अच्छा, हाणे अॼु सभ खां पहिरियों असां वटि जेको आहे प्रीपोजिशन आहे उहो आहे बेनिफिट। हाणे बेनिफिट जी माना आहे फ़ाइदो वठणु या फ़ाइदो ॾियणु, ठीकु आहे। बेनिफिट सां जेको असांजो प्रीपोजिशन लॻंदो उहो लॻंदो आहे बाय, बेनिफिट सां लॻंदो प्रीपोजिशन बाय। हाणे हिते तव्हां एग्ज़ाम्पल में बि मां इस्तेमालु करे छॾियो आहे पहिरें प्रीपोजिशन खे। हाणे मिसाल तौरु तव्हांखे IBM में ॾिनो वेंदो, शी हैज़ बेनिफिटेड, हाणे बेनिफिटेड सेकंड फॉर्म आहे इन जी, ठीकु आहे। शी हैज़ बेनिफिटेड डैश द चेंज फ्रॉम ऐं बाय, हुते 4 ऑप्शन हूंदा, हिते मां जस्ट फॉर इलाबोरेटिंग द यूज़ेज ऑफ प्रीपोजिशन आई हैव गिवन ओनली 2, फ्रॉम एंड बाय।
हाणे हिते कहिड़ो लॻंदो, अच्छा हिते तव्हांखे कहिड़ो लॻंदो, बेनिफिट सां कहिड़ो लॻंदो, बाय, तव्हां टिक कंदोसि कंहिंखे, बाय खे टिक कंदोसि हिते, बेनिफिटेड बाय द चेंज नॉट फ्रॉम द चेंज। अच्छा ॿियो तरीक़े कहिड़े तरीक़े सां तव्हांखे इन में एरर डिटेक्शन में तव्हांखे ॾेई सघनि था, शी हैज़ बेनिफिटेड फ्रॉम द चेंज, उहो लिखियलु हूंदो, ठीकु आहे। हाणे आम तौर ते जंहिंखे ख़बर न हूंदी त आम तौर ते तव्हां ॾिसंदो त कॉन्सेप्ट जे तौर ते तव्हांखे सही लॻंदो, फ्रॉम, बेनिफिटेड फ्रॉम द चेंज, माना इन चेंज खां उनखे इहो फ़ाइदो थियो। तव्हांखे आम तौर ते इहो लॉजिकली जेको आहे न तव्हांखे सही लॻंदो, लेकिन इहो मिसकंसेप्शन आहे, ग़लति आहे इहो। बेनिफिटेड सां जेको आहे प्रीपोजिशन फिक्स्ड आहे, उहो कहिड़ो आहे, बाय, ठीकु आहे। उन खां पोइ ॿियो असां वटि प्रीपोजिशन कहिड़ो आहे, ॿियो आहे केयरफुल, केयरफुल सां ऑफ लॻंदो आहे। फॉर एग्ज़ाम्पल आई एम केयरफुल ऑफ इट, केयरफुल फॉर इट न थींदो आहे, केयरफुल सां फिक्स्ड आहे छा, ऑफ। उन खां पोइ अच्छा सॉरी ॿियो हे हुयो, ॿियो आहे बोस्ट। बोस्ट जी माना आहे हिकु माण्हू जेको आहे न वॾियूं वॾियूं छॾींदा आहिनि जंहिंखे असां चवंदा आहियूं लॿाड़ंदा आहिनि या वॾियूं वॾियूं छॾींदा आहिनि, लंबी लंबी फेंकते हैं, ठीकु आहे न। उन बोस्ट सां छा लॻंदो आहे, ऑफ या अबाउट, ही वॉज बोस्टिंग ऑफ हिज प्रॉपर्टी, उहो पंहिंजी प्रॉपर्टी जे बारे में वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करे पियो या छॾे पियो, ठीकु आहे। अच्छा इन सां ऑफ लॻंदो या अबाउट हिज प्रॉपर्टी बि चई सघे थो। उन खां पोइ थर्ड आहे केयरफुल, केयरफुल सां जीअं तव्हांखे मां चयो त ऑफ लॻंदो। चौथों असां वटि आहे कंप्लेन, असां अक्सर तौर ते तव्हां ॾिठो हूंदो, मुमकिन आहे कुझु माण्हू जेको आहे न उनखे क्लियरेंस न हूंदी आहे ग्रामर जी, पोइ कंप्लेन फॉर चवंदा आहिनि उहा, ठीकु आहे न। आई हैड कंप्लेंड फॉर इट, फॉर न थींदो आहे, कंप्लेन सां लॻंदो ऑफ, आई हैड कंप्लेंड ऑफ इट, मां इन मसइले जी कंप्लेन कई, दरख़्वास्त कई, मसइले लाइ न कई, कंप्लेन सां ऑफ लॻंदो आहे। उन खां पोइ थींदो कंपोज्ड, कंपोज्ड माना का शइ कंहिं शइ जी ठहियलु हुजे, कंपोज्ड सां बि ऑफ लॻंदो आहे, फॉर न लॻंदो आहे, फ्रॉम न लॻंदो आहे, बाय न लॻंदो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ आहे कॉन्फिडेंस, कॉन्फिडेंस छा लॻंदो आहे, इन, आई हैव कॉन्फिडेंस इन माई सेल्फ, कॉन्फिडेंस इन यू, कॉन्फिडेंस इन माई हार्ड वर्क, कॉन्फिडेंस ऑन न थींदो, कॉन्फिडेंस बाय न थींदो, कॉन्फिडेंस एट न थींदो, ठीकु आहे। उन खां पोइ असां वटि वर्ड आहे कंप्लाई, कंप्लाई सां छा लॻंदो आहे, कंप्लाई सां विथ लॻंदो आहे। असां वटि अठों वर्ड आहे कंसिस्ट, कंसिस्ट बि ॾेई सघनि था, कंसिस्ट्स बि ॾेई सघनि था, माना मुश्तमिल हुजणु का शइ, कंसिस्ट सां लॻंदो आहे ऑफ, ठीकु। उन खां पोइ असां वटि वर्ड आहे कवर्ड, कवर्ड सां इस्तेमालु थींदो अथव विथ, कवर्ड सां मां अक्सर तौर ते आम माण्हुनि खे यूज़ कंदे ॾिठो आहे, कवर्ड बाय चवंदा आहिनि, इट इज़ कवर्ड बाय समथिंग एल्स, ठीकु आहे, लेकिन कवर्ड बाय न थींदो आहे, कवर्ड सां छा लॻंदो आहे, विथ, ठीकु आहे। ही वॉज कवर्ड विथ द फॉर एग्ज़ाम्पल ब्लैक कोट, ठीकु आहे, कवर्ड सां विथ लॻंदो। उन खां पोइ क्योर, क्योर, क्योर सां लॻंदो आहे ऑफ या फॉर, ठीकु आहे। उन खां पोइ असां वटि 11हों वर्ड आहे डिपेंड, डिपेंड सां लॻंदो आहे ऑन या अपॉन, इट डिपेंड्स अपॉन यू, इट डिपेंड्स ऑन द कंडीशन दैट वी विल हैव इन द फ्यूचर, ठीकु आहे। डिपेंड सां या ऑन लॻंदो या अपॉन लॻंदो, डिपेंडिंग अपॉन द जेको आहे न सेंटेंस। अच्छा उन खां पोइ असां वटि आहे रिलाए, हाणे रिलाए जी माना आहे कंहिं शइ कंहिं ते एतबार करणु, रिलाए करणु, ठीकु आहे न। रिलाए सां लॻंदो आहे ऑन या अपॉन, ठीकु आहे न। आई हैव रिलाइड ऑन माई फ्रेंड, मां पंहिंजे दोस्त ते एतबार कयो, ठीकु आहे न, उन से ऑन लॻंदो आहे या अपॉन लॻंदो आहे। उन खां पोइ आहे डिप्राइव, हाणे डिप्राइव जी माना आहे कंहिं शइ खे कंहिं खां महरूम करणु, ठीकु आहे न। फॉर एग्ज़ाम्पल ही इज़ डिप्राइव्ड ऑफ द बेसिक राइट्स, उहे माना हू जेको आहे पंहिंजे बेसिक राइट्स खां बि, बुनियादी हक़नि खां बि महरूम आहे। डिप्राइव सां लॻंदो आहे ऑफ, डिप्राइव फ्रॉम ॾींदा आहिनि अक्सर तौर ते एरर डिटेक्शन में, डिप्राइव फ्रॉम ग़लति आहे, डिप्राइव ऑफ आहे, एरर डिटेक्शन में तव्हांखे फ्रॉम भुलाइण जे लाइ ॾेई सघनि था, डिप्राइव ऑफ थींदो अथव, इहो बि गौर सां सम्झण वारी ॻाल्हि आहे। उन खां पोइ असां वटि ॿियो कहिड़ो आहे डाई, डाई ऑफ, हाणे ऑफ इलनेस सां लॻंदो आहे, ठीकु आहे न। डाई जेकॾहिं बैटल फील्ड में को मरे थो त उते थींदो आहे डाई इन बैटल फील्ड, ठीकु आहे, लेकिन हिते असां इलनेस जी सिर्फ़ु ॻाल्हि करूं था, डाई ऑफ थींदो आहे। फॉर एग्ज़ाम्पल फॉर एग्ज़ाम्पल ॾियां थो तव्हांखे, माई अंकल हैज़ डाइड ऑफ कैंसर, डाइड फ्रॉम कैंसर न, डाइड विथ कैंसर न, डाइड ऑफ थींदो अथव। इहो अक्सर तौर ते मां इहो जुमिलो IBA जे टेस्ट में ॾिठो आहे, उहे भुलाइण लाइ इहो ॾींदा आहिनि, इहो इन शइ जो ख़्यालु कंदो, डाई ऑफ थींदो अथव, डाई फ्रॉम, डाई विथ इन सां न थींदो आहे। उन खां पोइ आहे डिफरेंट, डिफरेंट सां बि छा लॻंदो आहे, डिफरेंट फ्रॉम। फॉर एग्ज़ाम्पल माई हैबिट्स आर डिफरेंट फ्रॉम यूअर्स, डिफरेंट ऑफ यूअर्स न, डिफरेंट विथ यूअर्स न, डिफरेंट टू यूअर्स न, डिफरेंट फ्रॉम लॻंदो आहे। उन खां पोइ आहे डिसअपॉइंटेड इन, ठीकु आहे। डिसअपॉइंटेड इन जो मतिलबु छा आहे, माना कंहिं शइ खां डिसअपॉइंट थी वञणु, ना उमेद थी वञणु, मायूस थी वञणु,
ठीकु आहे। डिसअपॉइंटेड विथ न थींदो, इन थींदो, ऑन न थींदो, इन थींदो। उन खां पोइ आहे असां वटि डिवाइड। हाणे डिवाइड जी असां पार्ट्स जी ॻाल्हि कई आहे। फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं डिवाइड सां बाय बि लॻंदो आहे, फॉर एग्ज़ाम्पल इट वॉज डिवाइडेड बाय माई ब्रदर, हाणे उते बाय बि लॻंदो आहे, पर हिते जेकॾहिं पार्ट्स जी कॾहिं बि ॻाल्हि कई वञे, फॉर एग्ज़ाम्पल द केक वॉज डिवाइडेड इन 4 पार्ट्स जेकॾहिं चयो वञे ग़लति आहे। जेकॾहिं पार्ट्स जी ॻाल्हि अची वञे त पोइ इन 2 थींदो। द केक वॉज डिवाइडेड इन टू 4 पार्ट्स थींदो आहे, ठीकु आहे। जेकॾहिं पार्ट्स जी ॻाल्हि हुजे त पोइ डिवाइड सां छा लॻंदो, इन 2। उन खां पोइ आहे डाउट। हाणे डाउट पढ़बो अथव, इन जी स्पेलिंग बि यादि करे छॾो। बी जेको आहे हिते साइलेंट आहे, डाउट माना शक, ठीकु आहे। हे तव्हांखे स्पेल करेक्शन में बि अची सघे थो। डाउट, डाउट सां लॻंदो आहे ऑफ या अबाउट। आई हैव डाउट ऑफ इट, मूंखे हिन बारे में या हिन ॻाल्हि ते जेको आहे शक आहे। ऑफ लॻंदो या अबाउट लॻंदो। उन खां पोइ ड्रेस्ड, ठीकु आहे न। ही इज़ ड्रेस्ड इन ब्लैक कोट, ठीकु आहे न। ड्रेस्ड इन थींदो आहे, ड्रेस्ड विथ न थींदो, ड्रेस्ड ऑफ न थींदो, ड्रेस इन थींदो आहे। उन खां पोइ एक्सेप्शन टू, एक्सेप्शन फॉर ॾींदा अथव अक्सर करे भुलाइण जे लाइ, इहो थींदो आहे एक्सेप्शन टू, ठीकु आहे। दिस रूल इज़ एक्सेप्शन टू द गवर्नमेंट पब्लिश्ड रूल्स, एक्सेप्शन टू थींदो। उन खां पोइ एक्सचेंज फॉर, गिव मी द एक्सचेंज फॉर इट, एक्सचेंज चवंदा आहियूं असां, फॉर इट, ऑफ इट न थींदो आहे, एक्सचेंज ऑफ इट, एक्सचेंज फॉर इट थींदो आहे। उन खां पोइ आहे फेल इन, माना कंहिं शइ में नाकाम, कंहिं शइ में नाकाम थियणु, कंहिं शइ खां नाकाम न थींदो आहे, ठीकु आहे न। फेल, फेल सां लॻंदो आहे इन। हाणे हे मां पहिरियों प्रीपोजिशन आख़िरी पोजिशन एग्जाम्पल्स जे तौर ते इस्तेमालु बि करियो आहे, पहिरियों तव्हांखे ॿुधायो आहे। हाणे आख़िरी फेल इन, फॉर एग्ज़ाम्पल तव्हांखे ॾेई सघंदा, ही फेल डैश केमिस्ट्री, बाय केमिस्ट्री, फ्रॉम केमिस्ट्री, ऑफ केमिस्ट्री या इन केमिस्ट्री। तव्हांखे छा करिणो आहे, ही फेल इन केमिस्ट्री, यानी उहो केमिस्ट्री जे सब्जेक्ट में, केमिस्ट्री जे पेपर में, केमिस्ट्री जी मार्क्स तां उहो जेको आहे फेल थी वियो। हिते जेको आहे फेल सां छा लॻंदो, इन लॻंदो, ठीकु आहे। उमेदु आहे तव्हांखे अॼु जो लेक्चर सम्झ अची वेंदो। वॾी महिरबानी।